क़ौमी असेंबली जे 8 तकनि ते सुभाणे नंढी चूंड लाइ पोलिंग थींदी। कराची जे 2 तकनि NA 237 मलीर ऐं NA 239 कोरंगी ते पोलिंग लाइ तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। इन हवाले सां विच लिंक ते मौजूद आहे राजा असगर सुमरो। जी नाज़रीन, इलेक्शन कमीशन पारां ज़िमनी इलेक्शन जो ऐलान करण खां पोइ सुभाणे क़ौमी असेंबली जे 8 तकनि ते इलेक्शन थी रही आहे। ॻाल्हि कजे अगरि सिंध जी त कराची में बि सुभाणे 2 तकनि ते इलेक्शन थींदी। NA 239 ऐं NA 237 ते पोलिंग सुभाणे 8 बजे खां शाम 5 बजे ताईं जारी रहंदी। इन सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त NA 237 में टोटल पोलिंग स्टेशन्स जो तादादु आहे उहो 194 आहे ऐं पोलिंग स्टेशन्स जेके आहिनि उहे इंतिहाई हसास करार ॾिनियूं वयूं आहिनि। इन सां गॾोगॾु मां तव्हांखे वोटरनि जा अंग ख़र ॿुधाईंदो हलां त मलीर में टोटल वोटर्स 2,94,699 वोटर्स आहिनि, जंहिंमां मर्द वोटर जी तादादु 1,65,913 आहे, जॾहिं त औरत वोटर जी तादादु 1,28,786 आहे। मलीर में हिन वक़्तु टोटल 11 उम्मीदवार इलेक्शन में हिसो वठी रहिया आहिनि, जॾहिं त जेको सख़्तु मुक़ाबिलो उहो मुतवक़ आहे उहो पीपल्स पार्टी जे अब्दुल हकीम बलोच ऐं PTI चेयरमैन इमरान ख़ान विच में ॿुधायो पियो वञे। मलीर में टोटल 11 UCs आहिनि, जंहिंमें 748 पोलिंग बूथ क़ाइमु कया विया आहिनि। अगरि ॻाल्हि कजे NA 239 जी कोरंगी वारो तक, जंहिंमें शाह फैसल कॉलोनी ग्रीन आबाद समेत ॿिया इलाइक़ा शामिल आहिनि, उते टोटल जेको आबादी आहे 8,59,019 आबादी आहे, जंहिंमां रजिस्टर वोटर जो अंग 5,81,888 आहे। कोरंगी में टोटल पोलिंग स्टेशन जो अंग 330 आहे, जॾहिं त कुझु पोलिंग इंतिहाई हसास ऐं कुझु हसास करार ॾिनियूं वयूं आहिनि। इन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त मेल वोटर्स जी जेकी तादादु आहे NA 239 में उहा 3,10,704 आहे, जॾहिं त फीमेल वोटर जी तादादु 2,71,184 आहे। ॻाल्हि कजे त कोरंगी में माज़ी में MQM जी हुकूमत हुई, मुसलसल उतां जा मकानी नुमाइंदा हुजनि या MNA MPs हुजनि, उहे MQM जा चूंडवा आया आहिनि। इन सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सुभाणे जेको पोलिंग जो अमल आहे सुभाणे 8 बजे खां वठी शाम 5 बजे ताईं बग़ैर कंहिं वक़फ़े जे जारी रहंदो, जॾहिं त कोरंगी जे अगरि उमेदवारनि जी ॻाल्हि कजे त उते बि मुख़्तलिफ़ जमायतनि जा उमेदवार हिसो वठी रहिया आहिनि, पर जेको सख़्तु मुक़ाबिलो ॿुधायो थो वञे उहो PTI चेयरमैन इमरान ख़ान ऐं PP जे उमेदवार विच में आहे। जी।